दोस्तों अॼु मां अवां जे साम्हूं पंहिंजे चैनल भेज पागारा पीर नेटवर्क मथे पीर सिंह सरदार रहबर रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी किताब ज़िक्र जी फज़ीलत ऐं तरीक़ो उन मां कुछ ॻाल्हियूं अवां खे ॿुधाईंदुसि। तव्हां गौर सां ॿुधो ऐं हिन चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब कयो। बाब पहिरियों ज़िक्र जी तारीफ़ उन जा दर्जा ऐं क़िस्म। ज़िक्र जे लफ़्ज़ मुबारक में तमामु घणी वुसअत आहे ऐं मुख़्तसर पर माना मफ़हूम मक़सद तमामु घणो आहे। जेको समुंड कोजे में बंदि हुजे इन तरह सां इहो लफ़्ज़ बि पंहिंजे अंदरि तमामु इबादात ऐं मामलात खे समाए थो। ज़िक्र जी माना आहे यादि करणु, जंहिंजो तालुक़ु दिलि सां हूंदो आहे ऐं ज़ुबान सां ज़िक्र करण खे बि इन जे करे ज़िक्र सॾियो वञे थो जो ज़ुबान दिलि जी तर्जुमान आहे ऐं क़ल्ब जूं ॻाल्हियूं ज़ुबान सां बयानु कयूं वेंदियूं आहिनि। ऐं ज़िक्र जी आम तारीफ़ हर उहो अमल जेको अल्लाह ताला ऐं संदुसि महबूब हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे इरशादात जी बजा आवरी ऐं तामील ऐं उन जी रिज़ा जे लाइ कयो वञे ज़िक्र आहे। चाहे उनजो ताल्लुक़ इबादत सां हुजे जी नमाज रोज़ो वग़ैरह, या इहो मामलात सां हुजे मुतालिक़ हुजे जी वालिदैन जी ख़िदमत ऐं औलाद जी तरबियत, मर्द ऐं औरत जे हक़नि जी अदायगी, रोज़गार जे हुसूल लाइ हराम हलाल ऐं हराम जो फ़र्क़ु कंदे महिनत ऐं मशक़त करणु वग़ैरह वग़ैरह, इहो सभु ज़िक्र आहे। मतिलबु त ज़िक्र तमामु वॾी इबादत आहे जेको समूरनि इबादतनि ते हावी आहे। इन लाइ फैज़ फ़कीरी वो ज़िक्र फ़िक्र है, फैज़ फ़कीरी ज़िक्र फ़िक्र है, फैज़ फ़कीरी ज़िक्र फ़िक्र है, फैज़ फ़कीरी पूरी दुनिया दुनिया पूरी दुनिया दुनिया पूरी दुनिया में पुजाए छॾिया मुंहिंजे रोज़े वारे रंग लाहे छॾिया, पूरी दुनिया में पुजाए छॾिया मुंहिंजे रोज़े वारे रंग लाहे छॾिया। इबादतुनि ते हावी आहे। इन लाइ नमाज रोज़ो हज जा वक़्त बि मुक़ररु आहिनि ऐं तरीक़ा बि मुतअय्यन आहिनि। कुझु पाबंदियूं शराइत आहिनि मख़सूस ऐं अहकाम आहिनि, पर ज़िक्र लाइ को बि मख़सूस अहकाम न आहे, बल्कि हिकु ई हुकुम आहे त घणे खां घणो उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे ज़िक्र करियो ऐं अल्लाह जी कुदरत ज़मीननि ऐं आसमाननि में गौर फ़िक्र कंदे ॾिसंदा रहो ऐं अल्लाह जी कुदरत जो एतराफ़ कंदा रहो। इहा अक़लमंदी ऐं समझदारी जी ख़ूबी आहे। हिन काइनात जी हर शइ ते गौर फ़िक्र करणु ख़ालिक़ अकबर जल्ल जलालहू जी कामिल कुदरत आहे। कामिल कुदरत जो एतराफ़ करण बि ज़िक्र आहे। इंसानी कमालात बि दरअसल अल्लाह ताला जी कुदरत जा कमाल आहिनि। इंसान त सिर्फ़ु उन जो मज़ाहिर आहे। दोस्तों, हीअ वीडियो अव्हांखे अगरि भली लॻे तव्हां इन चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब कयो ऐं हिन वीडियो खे घणो खां घणो शेयर कयो ऐं कमेंट जे ज़रिए राय ज़रूरु ॾिजा त तव्हांखे वीडियो कहिड़ी लॻी।